मां नाले शेरू शेर दिल पंहिंजे होश हवास सां पंहिंजी 9 एकड़ ज़मीन खेर मोहम्मद खे हीअ वसियत करे थो वञा। हा वसियत करे थो वञा त हीअ उन जी आहे। घणे ज़मीन घणी? 9 एकड़ साईं। 9 एकड़। बाक़ी जेको घर जो प्लाट आहे, घर जो प्लाट मां बज़ाते खुद होश आवाज़ में न मूंखे कंहिं इंजेक्शन या नहीं वरी कंहिं इंजेक्शन हणाइण जो चयो आहे। पंहिंजे होश आवाज़ में घर जो प्लाट जेको आहे मां पंहिंजे ॿिए नंबर भाउ अली ॾिने जे नाले कयो थो वञा। ऐं 9 एकड़ ज़मीन जेका आहे खेर मोहम्मद जे नाले, उहो नालो लिखी छॾियो, विढ़ंदा ॿई ईअं चेड़ाक आहिनि। उहो खेरू जे नाले। हा ऐं मुंहिंजे मथां हिन महिल ताईं कंहिंजो को कर्ज़ न आहे। अगरि को मरण खां पोइ अचे मुंहिंजा हिन ॾे 10,000 आहे त हुनखे जूता हणो, पादरेशन शुरू कयोसि। ठीकु आहे। माना वो का गाड़ी शर्ट पातल हुजे कुछ अरे मां हाणे रुबरू चवां थो, मां बाद में चवां हाणे चवां थो साईं तोखे मां ॾेई उन खां पोइ मरंदुसि। तुंहिंजो कर्ज़ मां कैश कयो थो वञा। साईं वो वैक्सीन कराई तो या हाणे करण हाणे साईं वेंदासीं न। माने पहिरीं वसियत आहे। पहिरियां वसियत करे छॾियो ॿियूं न। कहिड़ी शयूं तो जेको असां बि वठूं मतां? साईं तव्हांजे कम जूं शयूं मूं वटि आहिनि, पर मां थोरी खपाईंदुसि माण्हू। कीअं माना? मूं वटि हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे, 50,000 तक़रीबन सब्सक्राइबर अथव। अच्छा 50 व्यूज़ घणा सी? व्यूज़ साईं 50-60,000 कैश महीनो कमाईंदड़ आहे। इहो मूंखे खपे। मां तव्हांखे उन खां पोइ नाराए हेदरी करे निकिरंदा, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। साईं तव्हां पंहिंजो साइन करे छॾियो यूट्यूब चैनल आयो, पेज खपाई था अथई। मन ते बि को चङो कम न कंदा हुए, फिराटी खे ॾिनी वणे, फिराटी खे चैनल ॾिनी वणे। बस हाणे त वेंदे बि चङो अल्लाह ख़ैर नौकराणी न आहे। अल्लाह ख़ैर जेके साईं गलतियूं थियूं आहिनि, ज़िंदगी आहे, इंसान आहे। का ॻाल्हि ख़बर आहे न, 5-8 ॾींहं को मां ई कराईंदो वरी कथा लफ़्ज़ असां को निकिरियो हुजे त तव्हां छो परेशान थिया हो साईं? साईं मूंखे बि थोरी निंड वठी आई आहे जंग खे। छो? हां इंजेक्शन कराई मां बि। सही त वेठे हाणे ॻाल्हाई पियो। अलाए तव्हांजो चयो। मां त रिस्क आहे न, इट ओन रिस्क। असां पंहिंजे रिस्क ते वञूं था, इन जे करे बस हाणे खिलियो ॻाल्हायो माफ़ कजो। भला ख़ैर कंदो मौला, बस पैसा तव्हांजा थी वेंदा पोइ हिते भाइनि खे तव्हां जेकी। हा ठीकु आहे। वञाए तो अली गोला। अल्लाह ख़ैर कंदो। जल्दी हलो, सुभाणे परी असां बि जल्दी हलो, पोइ मां ई कढा चाहे थो। हलो हलो याद कंदा ने यूट्यूब या मीडिया चैनल। हलो लाइक कमेंट्स कजो मरण खां पोइ ॿुधा। तो सारी यार कहिड़ो हुकूमत इम्तिहान विषय जा माण्हुनि खे वीचारा हाणे नथा चाहिनि, को बि परेशान लॻा पिया आहिनि। मां WhatsApp ते वसियत करे छॾियां पंहिंजे माइटनि खे। करे छॾ। हा